میرپور خاص جا شہریوں بھائی یار پیچھے کر لو نا، بول رہا ہوں. عوامی تحریک جا کارکنوں، بلوچ اتحاد جا کارکنوں، ایس ایس ٹی، ایس ایم ٹی، سندھ تحریک ایس ٹی ایس ٹی جا کارکنوں، تمہاں کے محبت سندھ ریلی مبارک ऐं तव्हां खे सिंध जे हिन क़ौमी इल्मी मोहब्बतुनि प्यार ऐं अमन जी जदोजहद में भरपूर किरदारु अदा करण ते दिल जी गहराइनि सां मुबारकबाद. आओ टियों ॾींहुं न्यूयॉर्क मां मोटियो आहियां. न्यूयॉर्क में अमेरिका जी राजधानी जेका बिज़नेस जी आहे, इकॉनमी जी आहे, उते सॼी अमेरिका मां हज़ारनि जे तइदाद में सिंधी गॾु थिया. सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जे कन्वेंशन में, ऐं पोइ इटली में मूंखे सिंधी मिलिया, दुबई में मिलिया, ऐं असां न्यूयॉर्क में वेही पहिरियों दफ़ो अवामी तहरीक, सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, वर्ल्ड सिंधी कांग्रेस, सिंध तरक्की पसंद पार्टी SUP, वर्ल्ड सिंधी इंस्टीट्यूट, सपाक, सिंधी एसोसिएशन ऑफ UK ऐं सिंधी एसोसिएशन ऑफ अमेरिका, उन्हनि सभिनी जो गॾियल को ठाहे गॾियल करारदाद ऐं गॾियल चार्टर पधिरो कयो त बाबा ही हुकूमत जेका चौथों दफ़ो इक़्तिदार में आई आहे, पीपुल्स पार्टी, ऐं जेको पाकिस्तान जे हुकुमरान जो टोलो आहे, उन सिंध सां जेका हालत हींअर कई आहे, उन जो तारीख़ में मिसाल आहे. सिंधी माण्हू पंहिंजा बच्चा विकिणण ते मजबूर आहिनि, माण्हू ख़ुदकशी था कनि. जामशोरे में 4 सिंधी नौजवाननि खे, शोरनि खे, भाउरनि खे गोलियूं हणी मारियो वियो ऐं इन्वेस्टिगेशन रिपोर्ट चवे थी सभु ॾोहारी हुआ. मटियारी वेझो गहले नौजवान खे ॾींहं ॾिठे जो गोलियूं हणी मारियो वियो, चयो वियो क्रिमिनल हो. दादू में वाई पांदी जे ब्रह्माणी दोस्त आशिक ब्रह्माणी खे ॾींहं ॾिठे जो गोलियूं हणी क़तल कयो वियो ऐं चयो वियो त हुननि फायरिंग कई आहे. हिते मीरपुर ख़ास में हरीश कुमार सां जेको कुझु थियो तव्हांखे ख़बर आहे, सिंधी हिंदू बिरादरी सां जेको ॾोहनि जे हवाले सां थिए पियो, हुनजी तव्हांखे ख़बर आहे. मीरपुर ख़ास के आबादगारनि जो पाणी बंदि आहे, ज़मीनूं सुकी बंजर थी वयूं आहिनि. माण्हुनि वटि घरनि में ॿिज ऐं भाण ऐं रोज़गार ऐं पंहिंजी न्याणीअ जे मथे ते का फाटल गंदी मटाए, का नई गंदी विझण, पंहिंजे पुट जे पेरनि में जेका छिगल जुती आहे सा मटाए उनखे कंडनि खां बचाइण लाइ 100 रुपया बि कोन बचाइनि. ऐं ॿिए पासे तव्हां जिन माण्हुनि खे चूंडे मोकिलियो वोट ॾेई, उहे खरपतिन जा खरपति थी विया आहिनि. चवनि था ज़रदारी साहब, गिलानी साहब अॻूणो वज़ीर अज़म ऐं ही वज़ीर अज़म साहब ऐं सिंध जा वज़ीर, उन्हनि वटि एतिरो पैसो आहे जो ईंदड़ 1000 सालनि ताईं हुन जा नस्ल वेही खाई सघनि था. तव्हांजे शागिर्दनि जूं दाख़िलाऊं बंदि आहिनि, कराची में नथा पढ़ी सघनि. हिन मीरपुर ख़ास में जेको 3 ज़िलनि जो मर्कज़ आहे, उते का यूनिवर्सिटी कान्हे. कराची में 50 खां वधीक यूनिवर्सिटीज़ आहिनि ऐं मीरपुर ख़ास लाइ यूनिवर्सिटी कान्हे. हिन शहर में असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर MQM खे वोट ॾींदा आहिनि.
उन्हनि उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउरनि खां पुछां थो त MQM तव्हांजे मीरपुर ख़ास लाइ काई यूनिवर्सिटी मंज़ूर कई आहे? MQM खे वोट ॾींदा आहिनि असांजा भाउरनि उर्दू ॻाल्हाईंदड़। MQM मीरपुर ख़ास जे सिंधियुनि खे छॾियो, मीरपुर ख़ास जे उर्दू ॻाल्हाईंदड़ लाइ का वॾी दिलि जी अस्पताल खोली आहे। का अहिड़ी अस्पताल आहे जिते हेपेटाइटिस जो इलाज असां न कयो, के जरवारनि जो ऐं कलोयुनि जो ऐं भीलनि जो ऐं कोल्हनि जो ऐं लगारनि जो ऐं मेघवाड़नि जो इलाज न कयो। जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर आहिनि उन्हनि लाइ का अस्पताल आहे, उन्हनि लाइ का यूनिवर्सिटी आहे? कान्हे। पीपुल्स पार्टी का सांगड़ में, का मिठी में, को मीरपुर ख़ास में को नओं टेक्निकल इंस्टीट्यूट खोलियो हुजे, का इंडस्ट्री लगाई हुजे, पाण सियासी ॻाल्हियूं छॾियूं था, पाण इक़्तिसादी ॻाल्हियूं था कयूं, का नई इंडस्ट्री लगी हुजे जिते रोजगार मिले, नारो छा हो पीपुल्स पार्टी जो? बेनज़ीर आएगी रोजगार लाएगी। रोजगार किथे है? हाणे नओं नारो ठाहियो तो पीपुल्स पार्टी आएगी लोड शेडिंग लाएगी, पीपुल्स पार्टी आएगी भूख और अफलास लाएगी, करप्शन लाएगी, महंगाई लाएगी, कत्लो गारत लाएगी। हिकड़े पासे आशिक ब्रह्माणी कत्ल थे थो, ॾहेला नौजवान कत्ल थियनि था त क्रिमिनल्स आहिनि, शोरा कत्ल थियनि था, ऐं ॿिए पासे गज़ाला बतूल सिद्दीकी जा कातिल मथां हिननि बिल्डिंग्स जे छितुनि था, सिधियूं गोलियूं हलाइनि था, ऐं उन्हनि इलाइक़नि जी ख़बर आहे त उहे केरु आहिनि, ऐं उम्मत अख़बारनि जा नाला ॾिए थी, ऐं कायम अली शाह साहब ऐं आगा सिराज दुरानी साहब ऐं पीर मज़हर लक साहब ऐं अयाज़ सुमरो साहब असांजा दोस्त वेठा आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे त गज़ाला बतूल सिद्दीकी जो घर वारो जेको असांजो ज़रदारी भाउ आहे ऐं जेको तमामु साबित कदम ऐं बहादुर आहे, उनजो घर गुलशन हदीद में। पीपुल्स पार्टी दहशत गर्दन वटि हाज़िरी ॾिए थी। कायम अली शाह ऐं पीर मज़हर ऐं आगा सिराज ऐं अयाज़ सुमरो कराची में पंहिंजे बंगले मां निकिरी सिविल हॉस्पिटल में उन ज़ुल्फ़कार मल्हा जेको ज़ख़्मी आहे, इलाज कोन थियो, उनजे दर ते कोन विया, ऐं गज़ाला बतूल सिद्दीकी जे घर वञी उनजे नंढड़े पुट 2 सालनि जे पुट इब्राहिम जे मथे ते हथ कोन रखियऊं त इब्राहिम असीं ॾोहारी आहियूं, तुंहिंजे कातिलनि खे असां पनाह ॾेई वेठा आहियूं, उनजे मथे ते हथ कोन रखियऊं। दहशत गर्दनि जे घरनि ते घिसियूं पिया कनि। चकरा ॻोठ मां पीपुल्स पार्टी वोट खणंदी आहे। घेरे में आयल आहे चकरा ॻोठ, उते सरवर ऐं एजाज़ बलोच जे घर ते को पीपुल्स पार्टी जो MNA MPA कोन वियो। न वञी चयूं त तव्हांजे कातिलनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई कंदासीं। अरबाब रहीम साहब जो दौर हो, उनजे दौर में ग़लत कम थिया हूंदा, उनजे दौर में थर जा रोड बि ठहिया हुआ, उनजे दौर में सिंध जे माण्हुनि जे ख़िलाफ़ बि फ़ैसिला थिया हूंदा। पोइ जॾहिं अरबाब रहीम साहब आयो तो उनजो सिंध असेंबली में जंहिं गैर आइनी ऐं गैर कानूनी ऐं गैर इंसानी तरीक़े सां उन सां रवैयो इख्तियार कयो वियो। सिंध जा माण्हू पंहिंजे ज़मीरनि ऐं पंहिंजे रूहनि ऐं पंहिंजे ज़हननि खां पुछी ॾिसो त छा अरबाब रहीम जेके रवैया इख्तियार कया या जेके जाम सादिक साहब सां शिकायतूं हुयूं, उन्हनि खां ॾहूण ते पीपुल्स पार्टी हींअर सिंध जे माण्हुनि सां हशर नाहे कयो, ऐं जे हशर कयो आहे त पोइ तव्हां मां हर हिकु माण्हू इन ॻाल्हि जो पाबंद न हुअणु खपे त पीपुल्स पार्टी जो वज़ीर जॾहिं तव्हांजे सफ़ुनि में अचे तॾहिं उन्हनि सां ओड़ो हशर थियणु खपे जेको के ख़द्दार, के जाफ़र, सादिक ऐं नाउमन सां थियणु खपे। दहशतगर्दनि जो यार आहे, जेको दहशतगर्दनि जो यार आहे, जेको कातिलनि जो यार आहे। मुझे उर्दू बोलने के लिए साथी भाइयों ने कहा है कि उर्दू में भी कुछ बात कीजिए। दोस्तों, मैं उर्दू बोलने वाले भाइयों से सवाल कर रहा हूं और पंजाबी और पश्तो बोलने वाले भाइयों से, क्या आप इतने नादान
समझ ले कि जुल्फकार आबाद और मोहब्बत सिंध रैली पर हमला और कराची में टारगेट किलिंग का मकसद क्या है, लोड शेडिंग का मकसद क्या है, क्राइम का मकसद क्या है? एक ही मकसद है, वो मकसद है कि लोगों का ध्यान बड़े मसाइल से हटाकर उनको खून और गारत में, कश्त और खून में मुब्तला कर फंसाकर सिंध में वो आग भड़काई जाए जो आग आगे चलकर पूरे पाकिस्तान को और पूरे रीजन को निगल जाए। उर्दू शायर ने कहा है कि हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे। तो सिंध के 6 करोड़ लोगों को अगर आलमी ताकतें और दहशतगर्द डुबोने की कोशिश करेंगे तो सिंधी अकेले नहीं डूबेंगे, सिंध के साथ पूरा रीजन डूब जाएगा, पूरे खित्ते की इस्तकामत डूब जाएगी। इसलिए समझें, एमक्यूएम के दोस्त समझें। मैं आपके तवस्सुत से अल्ताफ हुसैन साहब को गुजारिश करता हूं, अल्ताफ हुसैन साहब, इमरान फारूक साहब, बाबर गौरी साहब, वसीम अख्तर साहब, रजा हारून साहब, फैसल सब्जवारी साहब, ये मीरपुर खास के लाखों लोग, लाड़काना की रैली के लाखों लोग, शहदादपुर और ठट्टा और टंडोलायार और कंदकोट और मिठी और खैरपुर की रैलीज के लोग आपसे गुजारिश करें। आप कहते हैं हम दहशतगर्द नहीं हैं, आप कहते हैं हम अमन पसंद हैं, आप कहते हैं हम लतीफ की सरजमीन से मोहब्बत करते हैं। बराए मेहरबानी, आपकी हुकूमत है, आप इत्तेहादी हैं, आप कराची में आपके पास इख्तियारात हैं, आप कहते हैं हम कराची के इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स हैं। आप बराए मेहरबानी कराची में मोहब्बत सिंध रैली पर हमला करने वाले दहशतगर्दों को पुलिस के हवाले करें। आप मेहरबानी करें, पता चल जाएगा। अगर आपने पेश कर दिया, आप कहते हैं ये नहीं है वो है, चलो जो वो है, ये नहीं है वो है, और 4 दूसरे पेश कर दें। आप पेश करें, पता चल जाएगा कि आपका कोई वास्ता नहीं है, फलां दहशतगर्द हैं। मैं रहमान मलिक साहब से पूछ रहा हूं, रहमान मलिक साहब, आपने जीआईटी बनाई थी, ज्वाइंट इन्वेस्टिगेशन टीम। जीआईटी में कौन कौन होता है? पुलिस डिपार्टमेंट होता है, रिप्रेजेंटेटिव होता है आईएसआई का, एमआई का, आईबी का, मुश्तरका नुमाइंदे होते हैं। मैं आईएसआई के हेड से गुजारिश करता हूं, जनरल जहीरुल इस्लाम साहब से, जो कोर कमांडर कराची रहे। मैं डीजी रेंजर से इस्तदा कर रहा हूं और एमआई के चीफ से इस्तदा कर रहा हूं। आप सब दोस्तों को पता है कि हम पर हमला किसने किया, और डीआईजी जो शगरी साहब हैं, उनको फकत इसलिए आईजी नहीं बनाया गया कि उन्होंने एक टीवी चैनल पे आके कहा था कि कौन मुलविस है, सबको पता है। और मुश्ताक शाह साहब को भी मैं खराज तहसीन पेश करना चाहूंगा, जिन पर रहमान मलिक साहब ने और इशरतुल इबाद साहब ने मुसलसल दबाव डाला कि अयाज लतीफ पलीजों पर एफआईआर दर्ज करें। आईजी मुश्ताक शाह ने कहा कि लोग भी इनके शहीद हुए, एफआईआर भी इन पे दर्ज करें, उन्होंने इनकार किया। मैं मुश्ताक शाह के इस इनकार को सिंध के लोगों की तरफ से सलाम पेश करता हूं। दोस्तों, हमारे पीपल्स पार्टी के भाई, हमारे दोस्त, हमें उनके लिए एहतराम, जो उनमें से अच्छे हैं। पीपल्स पार्टी के वो लोग जिन्होंने अच्छा किरदार अदा किया है माजी में, 83 की जदोजहद में, 86 की जदोजहद में, हमें उनके लिए मोहब्बत है। पीपल्स पार्टी के कारकुनान हमारे भाई हैं, एसडीपी के कारकुनान हमारे भाई हैं, जस्कम के कारकुनान हमारे भाई हैं। बशीर कुरैशी मेरे भाई थे, जलाल महमूद शाह और कादर मक्सी मेरे भाई हैं। हम मुश्तरका प्लेटफॉर्म पर हैं। पीपल्स पार्टी के शहीद कारकुनान और उनके मौजूदा क़यादत गनवा भुट्टो साहिबा, फातिमा भुट्टो साहिबा हमारी साथी हैं जदोजहदों की। मुर्तजा भुट्टो साहब की जदोजहद के काफिले में हम भी शरीक रहे हैं। जुल्फकार अली भुट्टो और बेनजीर साहबा हमारे सिंध के लोगों की लीडर थी, हमें उनके लिए एहतराम है। मगर एक सवाल है उन दोस्तों से, पीपल्स पार्टी वाले भाइयों से, कि आप हमें जवाब दें जो अभी तक पीपल्स पार्टी में बैठे हुए हैं। उनसे सवाल है कि आप बैठे हुए हैं पीपल्स पार्टी में, आप कहते हैं मफामत बेहतरीन पॉलिसी है। क्या यह मफामत है कि सिंध के लोगों को 2010 में डुबो दिया गया?
2 करोड़ लोगों को डुबोया गया, क्या ये जमहूरियत है? 1.5 करोड़ लोगों को मीरपुर खास, बदीन, ठट्टा, टंडो मोहम्मद खान, सांगड़ और नवाब शाह के हैदराबाद के, उनको 2011 में डुबोया गया। राइट बैंक 2010 में और लेफ्ट बैंक 2011 में 3 करोड़ के करीब लोग डुबोए गए। उनको घर नहीं दिया गया, उनको प्लाट नहीं दिया गया, उनको 10,000 के वतन कार्ड के लिए हमारी बूढ़ी खवातीन को कैंपों के पीछे दौड़ाया गया, उनके बालों से पकड़कर घसीटा गया, उन पर लाठियां बरसाई गई, उनकी तौहीन की गई। क्या ये जमहूरियत है? क्या ये जमहूरियत है कि सिंधी तालिब इल्म कराची यूनिवर्सिटी जो उनका कैपिटल है वहां नहीं पढ़ सकते? मैं पीपल्स पार्टी के कारकुनान से पूछ रहा हूं, सारा दिन बयान देते हैं, कभी अयाज संगरो साहब देते हैं, कभी शर्मिला फारूकी साहबा देती हैं, कभी कायम अली शाह साहब कहते हैं अदा वट्रे दे नालों ने। अली शाह साहब, हमारा तो वट्रे पे नाम नहीं है, आपका तो नाम सिंध के चारों तरफ है, 6 करोड़ लोगों के दिलों में आपका नाम है, आप सिंध के महबूब लीडर हैं। अगर कायम अली शाह साहब, आप और आपके वजीर आजम और आपके हुक्मरान इतने महबूब लीडर हैं, मैं तो कार्डों के, मैं अयाज लतीफ पलीजा सिंध का बेटा, बगैर गार्डों के, बगैर हथियारबंदों के, बगैर पुलिस के स्कार्ड के यहां पे मौजूद हूं। कायम अली शाह, तुम सिंध के किसी एक शहर में बगैर स्कार्ड के आके टिका दो, मैं तुमको सलाम पेश करूंगा कि तुम सिंध के नुमाइंदे। क्यों नहीं आ सकते? ये लोग तो आपके वोटर हैं। सवाल है, लाहौर में बसने वाले लोगों, शहबाज शरीफ लाहौर में घूम सकता है, असफंदियार वाली अवामी नेशनल पार्टी जहां से उनको वोट देती है वहां वो घूम सकता है। 4 में असफंदियार वाली अकेला घूम सकता है जिन इलाकों से वो इलेक्शन जीतते हैं, उन इलाकों से नहीं जहां से नहीं जीतते, जहां से जीतते हैं वो घूम सकते हैं। हमारे बलोच नेशनलिस्ट उन इलाकों में घूम सकते हैं जहां के लोग उनको पसंद करते हैं। PMLN के दोस्त घूम सकते हैं, PTI के इमरान खान मियांवाली में, खुशाब में, उन इलाकों में घूम सकते हैं, शाह महमूद कुरैशी घूम सकते हैं, मुस्लिम लीग क्यों घूम सकती है, परवेज इलाही चौधरी गुजरात में घूम सकते हैं। तो फिर पीपल्स पार्टी के वजीर सिंध के लोगों के उन इलाकों में घूम क्यों नहीं सकते जहां से उन्होंने वोट लिए, जहां से जीते हैं? उन इलाकों में पीपल्स पार्टी के वजीर बगैर पुलिस के घूम के दिखाएं। ये चैलेंज है मेरा चैलेंज एमक्यूएम को भी है। एमक्यूएम कहती है कराची के हम जीते हुए, एमक्यूएम की लीडरशिप बगैर पुलिस एस्कॉर्ट के, बगैर पुलिस के तहफ्फुज़ के, अपने मुसल्लह गिरोहों के एमक्यूएम के लीडर हमारे इलाके में नहीं, कराची के उर्दू बोलने वाले इलाकों में घूम के दिखाए। क्यों नहीं घूम सकते? क्यों नहीं घूम सकते? इसलिए कि उन्होंने लोगों को इस्तेमाल किया और लोगों को गन्ने की मिशन में जिस तरह गन्ना डाला जाता है, निचोड़ के जूस निकाल के पीकर गन्ना निचोड़ के फेंक दिया जाता है, उन्होंने इस तरह लोगों को इस्तेमाल किया। पाकिस्तान के हुक्मरान पाकिस्तान को इस तरह इस्तेमाल करते हैं। ये हशर है, लोग मर रहे हैं, सिंध का पानी चुराया जा रहा है, 8,000 क्यूसेक मजीद चुरा लिया गया है, कोयला दे रहा है, खरबों रुपए के कोयले देने वाले सिंध के लोग भूखे मर रहे हैं। कल मैं मजम्मत करूंगा शदीद अल्फाज में, कल जिन 18 मजदूरों को तुर्बत के करीब गोलियों का निशाना बनाया गया, जिन लोगों ने भी ये काम किया है उनको मैं ये मैसेज देना चाहता हूं कि शियों पर हमले, हजारा के लोगों पे हमले, बलूचिस्तान में आम पश्तून और पंजाबी और उर्दू बोलने वाले मजदूरों पे हमले, काजी अहमद पर आम लोगों पर हमले, ये सिंध और पाकिस्तान की अपनी मजलूम कौम की, 6 करोड़ सिंधियों की, 1 करोड़ बलोचों की, 19 करोड़ पाकिस्तानियों की खिदमत नहीं है। बहादुरी ये नहीं है कि नियता मजदूर मीरपुर खास में मिल जाए और उस पर गोलियां बरसा दो। बहादुरी यह है कि लाखों लोगों के जुलूस जमा करो, रैलियां निकालो, मोहब्बत सिंध रैलियों की तरह, अल तहरीर स्क्वायर इजिप्ट की तरह लाखों लोग निकलो और हुस्न मुबारक को रवा कर दो। जमहूरी तरीका यह होता है, नियते लोगों पे गोलियां बरसाना नहीं होता। और मैं अल्हम्दुलिल्लाह उस घर से ताल्लुक रखता हूं, मेरे दादा, मेरे नाना, सबका जो मसलक था वो अहले सुन्नत का था।
پسندیدہ ان رجحانات کے نہیں رہے، مگر میرے دادا اور میرے نانا وہ کٹر جو سنی ہوتے ہیں، اہل سنت ہو رہے ہیں۔ ایک سنی دادا اور سنی نانا کے پوتے اور نواسے کی حیثیت سے میں ان لوگوں کو مخاطب کر رہا ہوں جو ہمارے شیعہ بھائیوں اور ہزارہ والے بھائیوں کو نشانہ بنا رہے ہیں۔ میں ان کو کہہ رہا ہوں کہ تم عالمی طاقتیں بھول گئے، اسرائیل بھول گئے، مسلمانوں کا خون بہانے والے لوگ بھول گئے، تم گولیاں اور بمباریاں اور بم برسانے والے لوگوں کو بھول کے نہتے غریب مسکین محروم شیعوں پہ گولیاں برسا رہے ہو، ہزارہ کی کمیونٹی پہ، عام غریب لوگوں پہ ان پہ گولیاں برسا رہے ہو۔ یہ کہاں کی بہادری ہے؟ یہ کہاں کی اسلام کی خدمت ہے؟ اسلام تو وہ پیغام ہے لا اکراہ فی الدین، دین میں کوئی جبر نہیں، لکم دینکم ولی الدین، تمہارا دین تمہارے ساتھ، میرا دین میرے ساتھ، ولا تسبوا الذین یدعون من دون اللہ، تم ان کے خدا کو برا نہ کہو، کہیں بھی تمہارے سچے خدا کو برا نہ کہیں۔ اسلام محبت کا پیغام ہے، شیعوں کو قتل کرنے کا، ہزارہ والوں کو قتل کرنے کا، نہتے لوگوں کو قتل کرنے کا پیغام نہیں ہے۔ ہم سندھ میں محبت کا پیغام لے کے نکلے ہیں، اور وہ محبت کا پیغام سندھی نیشنلزم کے حوالے سے بھی ہے، طبقاتی شعور کے حوالے سے بھی ہے، اور مذہبی رواداری کے حوالے سے بھی ہے۔ دیکھو پاکستان کے لوگوں، دیکھو یہ عوامی تحریک کا اسٹیج ہے جہاں ایاز لطیف علی جو بھی خطاب کرتا ہے اور راجہ بھیل بھی خطاب کرتی ہے، یہ سندھ کے لوگوں کا محبت کا پیغام۔ میں پاکستان کے لوگوں کو بتا رہا ہوں کہ جو سندھ کارڈ کہا جاتا تھا، دوستو سندھیا مانو ادھو تماج نالے دے سندھ کارڈ، آپ کے نام پہ سندھ کارڈ استعمال ہوتا تھا۔ کہا جاتا تھا کہ اگر پیپلز پارٹی کے خلاف کچھ کیا گیا تو سندھ کارڈ استعمال ہوگا۔ خوشاب کے لوگوں، لاہور کے اور جہلم اور گجرانوالہ کے لوگوں، تربت اور پنجگور اور خوشاب اور چارسدہ اور پشاور کے لوگوں اور ملتان اور ڈیرہ غازی خان اور ڈیرہ اسماعیل خان کے لوگوں، پیپلز پارٹی کا سندھ کارڈ اس وقت بہ گیا جب توڑی بند توڑ کے 2 کروڑ سندھیوں کو ڈبو دیا گیا، اس سیلاب میں سندھ کارڈ بہ چکا۔ سندھ کے لوگ اب کسی کی میراث نہیں ہیں، سندھ کے لوگ اب کسی کے غلام نہیں ہیں، سندھ کے لوگ غلامی ماننے سے انکار کرتے ہیں وڈیروں کی۔ اور اب نہیں کیا حشر کیا گیا ان بلوچوں کا لیاری میں جنہوں نے گانا تشکیل دیا تھا بجا تیر بجا مواتی بلوچ براتان کچھ گیا شما بتگے شما فورس رنگ کا بتگے شما بینظیر صاحب ایسا حملہ بتا شما یہ گونا بتگے ان شما مرچی 4 شما گونا چی دے گئے۔ میں ان کو بتا رہا ہوں ان کے ساتھ کیا ہو رہا ہے کہ دیکھو جنہوں نے بجا تیر بجا کیا بے نظیر صاحبہ کے ساتھ، جو لوگ اکتوبر کی اس سے رات جب کراچی کے دہشت گرد تنظیم نے کارساز کی لائٹیں بند کر بے نظیر صاحبہ کو شہید کرنے کے لیے ماحول تیار کیا، اس وقت اس کے چاروں طرف اپنی جان دینے کے لیے جو صف اول میں لوگ تھے وہ لیاری کے بلوچ تھے، جنہوں نے اپنے سینوں پہ بم کے ٹکڑے کھائے اور بے نظیر صاحبہ کا تحفظ کیا۔ رحمان ملک جیسے لوگ پنڈی میں بھاگ گئے، رحمان ملک پنڈی میں بھاگ گیا گاڑی چھوڑ کے، اور بلوچوں نے بے نظیر صاحبہ کو اس بم کے حملے کے دوران وہاں سے نکالنے والا رحمان بلوچ تھا، اور اس رحمان بلوچ کو کہا گیا رحمان ڈکیٹ۔ جس رحمان بلوچ نے بے نظیر صاحبہ کو اس جلوس میں شہید ہونے سے تحفظ دیا اور اپنی جان پیش کی، اس کو رحمان ٹکیٹ کر کے مروا دیا۔ اور لیاری کے لوگوں پر اس طرح آپریشن کیا گیا جس طرح کوئی اسرائیل فلسطینی آبادی پہ کر رہا ہو، بختر بند گاڑیوں کے نیچے آ کر بچے مارے گئے، عزیر بلوچ اور حبیب جان اور ظفر پہ ہیڈ منی رکھ دی گئی۔ مجھے بتایا رحمان ملک صاحب کہ ہیڈ منی رکھے جانے والے تو آپ کے گورنر ہاؤس میں بیٹھے ہوئے ہیں، اور عزیر بلوچ پہ ہیڈ منی رکھی ہوئی ہے۔ حکیم سعید کیس پہ جن پہ ہیڈ منی تھی ان کو تو اعلی عہدے دے دیے گئے، اور جو آپ کے تحفظ کے لیے میدان میں اترتے تھے ان پہ گولیاں برسائی جا رہی ہیں۔ یہ کہاں کا انصاف ہے؟ بتائیں زرداری صاحب،
मिशन को जारी रखे हुए हों। शहीद मोहतरमा का मिशन यह है कि सिंध के लोगों को चुन चुन के मारा जाए, गजाला बतूल सिद्दीकी के सीने पर और उनके गर्दन पर गोलियां बरसाई जाएं। लोगों को फकत इसलिए गोली मारी जाए कि वो कराची के सूबे के बनने के खिलाफ हैं और जो सूबा बनाने के लिए आए उनको जूसूस पिलाए जाएं। इसलिए मैं आपके तवज्जुह से यह पैगाम देना चाह रहा हूं पाकिस्तान के लोगों को, और मैं खुसूसन PMLN और पाकिस्तान तहरीक इंसाफ से भी मुखातिब हूं। मियां साहब, इमरान खान साहब, मुश्किल घड़ियां आ रही हैं। देखना यह है कि आप पीपुल्स पार्टी की फ्यूडल ताकत के खिलाफ वडेरों की ताकत के जरिए मैदान में उतरेंगे या आप आवाम के मसाइल पर फोकस करके उतरेंगे। देखना यह है मियां नवाज शरीफ साहब, मुनव्वर हसन साहब और इमरान खान साहब, कि आप वही पीपुल्स पार्टी वाला वडेर की सियासत वाला तरीका अख्तियार करेंगे या आप कहेंगे सिंध के लोगों को कि सिंध के भाइयों, आप कोयला दे रहे हैं, आप पेट्रोल दे रहे हैं, आप गैस दे रहे हैं, आप 800 अरब के सूरत में पेट्रोल और गैस के पैसे दे रहे हैं, आप 1300 अरब का रेवेन्यू दे रहे हैं, हम आपको इख्तियारात देंगे। सिर्फ बयानात काफी नहीं है। मियां साहब और इमरान खान साहब, आप सिंध के लोगों को बताएं, आप ऐलान करें कि जो 3 करोड़ फ्लड अफेक्टेड लोग हैं, आप आके पॉलिसी बयान दें कि जब आप इक़्तिदार में आएंगे तो टोड़ी, गौसपुर, कुबो सईद खान, कड़ी खैरो, केन शाह और फिजावल के लोगों को कराची में 3 फैमिली प्लॉट दिया जाएगा, घर दिया जाएगा, उनको मुआवजा दिया जाएगा, उनको रोजगार दिया जाएगा। और आप ऐलान करें कि दरियाए सिंध पे सिंध के मफादात के खिलाफ कोई मंसूबा नहीं बनाया जाएगा। आप वजाहत करें कि कराची में सिंधी तालिब इल्म पढ़ सकेंगे। आप वजाहत करें कि सिंध को लोगों को अपने सूबे पे हुक्मरानी का अख्तियार होगा। वक्त आ गया है कि आप ये फैसले करें। ऐं सिंध जे माण्हुनि खे चवणु चाहियां थो, तव्हां सॼी ज़िंदगी पीपल्स पार्टी चवंदी आहे शहीदनि जी पार्टी। अब शहीद थियण जो ठीको रुगो भुटनि कयो आहे या पीपल्स पार्टी जे ॿियनि ज़ातनि जा माण्हू आहिनि, उन्हनि मां कोई शहीद थींदो? काइम अली शाह साहब वेठो आहे, निसार खोड़ो वेठो आहे, वॾा हुजूम आहिनि, आगा सिराज दुरानी, ॿिया शहीद थींदा रुगो भुट, ॿिया खचे, ॿिया लठियूं जले भोरो, खटो खाए फ़कीर, ॿिया सभु शहीद थींदा वेंदा। उन्हनि शहीदनि जा हिकु किसा ॿुधाए, ही शहीदनि जे बाबा रुगो सिंध ते शहीदनि जो कर्ज़ आहे। पीपल्स पार्टी ते सिंधनि जो को कर्ज़ कोन्हे। ॿुधायो, तव्हां खां त पुछां, ॿुधायो सिंध जा माण्हू पीपल्स पार्टी जा कर्ज़ी आहिनि या PPP सिंध जी कर्ज़ी आहे? पीपल्स पार्टी सिंध जी कर्ज़ी आहे। मोरे में, मेहड़ में, दादूअ में, लाखात में जेके बच्चा शहीद थिया उहे पंहिंजे माउनि खे मिठा कोन हुआ। रुगो ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जे घर जा भुट्टा सिंध के मिठा हूंदा, उहे बि मिठा आहिनि। टोड़ी फाटक मिठो है, शाह बंदर मिठो है, यूसुफ जखरानी मिठो है, एहसान मेमन, मालिक खुश्क, अख्तर शाह, ये सब मिठा है। नवाज कंगरानी मिठो है, फाजिल राव मिठो है, आशिक झुण जो मिठो है, गजाला बतूल सिद्दीकी मिठी है, मोरे, मेहर, दादू, लाखात, खेसाना मोरी, तैयब थईम जा उहे बच्चा मिठा आहिनि जिन गोलियूं काटियूं ज़ियाल के दौर में। उन्हनि शहीदनि जे रत जो हिसाब केरु ॾींदो? पीपल्स पार्टी जा दोस्तों, ॿुधायो त रुगो असीं तव्हांजा कर्ज़ी थी तव्हांजा थोड़ा पिया लाहींदासीं या तव्हां जेको सिंध जो रत आयो आहे उन रत जो हिसाब ऐं जो कर्ज़ तव्हां बि लाहींदो, इहो तव्हां खां सिंध जा माण्हू सवाल था पुछनि। तंहिंजे करे वक़्तु अची वियो आहे त पीपल्स पार्टी जे सिफ़ुनि मां सिंध जा माण्हू ईअं निकिरनि जीअं ॾियारी जे बलोचनि पंहिंजो तालुक टोड़ियो आहे। सिंध जा माण्हू अलॻि थी बीहनि। ऐं सिंध जे क़ौम परस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, रुगो ॿ गस कोन्हनि। सहाफ़ी भाउरो, तव्हांखे मुखातिब आहियां, तव्हीं फोर फ्रंट ते असां सां विढ़ंदा आहियो। हींअर पाकिस्तान में जेका आज़ादी आहे ऐं पाकिस्तान में जेका तब्दीली आहे उनजो ॿिज तव्हां मीडिया वारनि छटियो आहे, असां वकीलनि छटियो आहे, पाकिस्तान जे सियासी कारकुननि छटियो आहे, अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे बैनरनि छटियो आहे जिन मुशर्रफ खे ललकार कई हुई। ऐं तव्हांजे ज़रिए
मुखातिब थो थियां सिंध जी सिविल सोसाइटी के ऐं सिंध जे क़ौम परस्तनि खे। रुगो बगस या पीपल्स पार्टी सां वञिबो या ॿियनि वॾेरनि सां वञिबो। पीपल्स पार्टी ऐं पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ वॾेरा बस पर टियों रस्तो कोन्हे। टियों रस्तो न आहे त सिंधी क़ौम परस्त मिलन भले सभिनी सां, जेको आयो अखियूं थधियूं। इवन परवेज़ इलाही साहब जंहिंखे बेनज़ीर साहब चवे कातिल लीग हुनखे डिप्टी प्राइम मिनिस्टर आयो आहे, उहो बि सिंधियुनि खे अची सलाम करे हाज़िर। अल्ताफ़ हुसैन साहब फोन करे चवे बाबा सिंधियुनि तां बड़ी थो वञा, साल थो ॾियां हाज़िर। जेके ॾियनि उहे जेके वणे सां वेठा चवनि, लीग हुजे, PTI हुजे, जमा इस्लामी हुजे, पर छा हिकिड़ो दफ़ो सिंध जे क़ौम परस्तनि खे अकेले सिर ख़ालिस सिंधी नेशनलिस्ट अवामी तहरीक, SUP, SDP, जस्कम, GSN तहरीक, ख़ालिसतन GSN मुतहदा मुआज़ ख़ालिसतन हिकिड़ो दफ़ो छा सिंध जे नेशनलिस्टनि खे वॾेरनि ते दारोमदार रखण जे बजाए, वॾेरनि जी टेक ते हलण जे बजाए, छा हिकिड़ो दफ़ो अहिड़ो वक़्तु न आज़माइजे जो सिंध में टियों आवाज़ बणजनि ऐं चवनि त ॿुधी छॾियो सिंध में रुगो वॾेरा न आहिनि, सिंध में आम मिस्कीन ग़रीब क़ौमी कारकुन आहिनि जेके सिंध जो आवाज़ बणिजी सघजनि था। इन करे मीडिया जा दोस्तो तव्हां जे ज़रिए आउं गुज़ारिश थो कयां उन्हनि नेशनलिस्टनि खे जेके बाज़ार नेशनलिज़म जी ॻाल्हि था कनि, अंदरूनी तरह कंहिं न कंहिं वॾेरे सां गॾिजण लाइ तयार आहिनि। ॻाल्हि वॾी, बयान वॾो, ऐलान ठका ॾेई अंदरां वरी फलाणे ज़िले या फलाणे तक जी सीट कटण लाइ कंहिं न कंहिं वॾेरे सां जोड़ तोड़। पोइ सुभाणे न चइजो तव्हां सिंधी क़ौम परस्तनि खे मौक़ो कोन ॾिनो। क़ौम परस्त अकेला थी निर्वार थी मैदान में लही त ॾेखारी। क़ौम परस्त वतन वॾेरनि सां गॾिया, हिन वॾेरे सां, हुन जागीरदार सां, हुन कबाइली सरदार सां, हुन गादी नशीन सां, पोइ वरी सिंधी क़ौम खे मयार ॾिजे। तंहिंजे करे अकेले सिर मैदान में लही ॾेखारियो ही का शइ कान अथव। पीपल्स पार्टी जी ताक़त तव्हांखे ख़बर आहे। नवाब शाह ऐं सांगड़ ऐं खैरपुर में 5000 रुपए में फी कार्ड पिया ख़रीद कनि। तमामु जेके हरूभरू शौक़ खयो बीठो हुजे, मीरपुर ख़ासि मां पलियो साहब चवंदो आहे, असांजो क़ाइद चवंदो आहे धूड़ पाइणी हुजे त वॾी भिट तां वञी पाइजे, नंढड़ी त न पाइजे। त जेकॾहिं तव्हांखे बि बीबी साहिबा जो ॾुख खयो बीठो हुजे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो ॾुख भले सिंध टपड़ वेड़जी वञनि, विकामी वञनि, पाणी वञे लियो, तव्हीं चओ ॾुख में आहियो, त पोइ महिरबानी करे 500,000 में कार्ड न खपाइजो। नवाब शाह ऐं सांगड़ में ऐं खैरपुर में फी शनाख्ती कार्ड लाइ 5,000 ॿोरियूं भरियूं पियूं आहिनि। करोला में जीपुनि जे पोयां कार्ड ॾियो, 5,000 रुपया वठो। पोइ 5,000 रुपए में कार्ड विकिण जाओ त ॿियो बचा जेके पाणी न हुअण ऐं रोज़गार न हुअण जे करे हलण खां हलाकनि, घटि में घटि महीनो घर में अटो वठी सघो। 5,000 खां घटि अघु न किराइजो। मूंखे ख़बर आहे त तव्हां ग़ैरतमंद आहियो, तव्हां पीपल्स पार्टी जे सौदे में शरीक कोन हूंदो, पर जेके हिन में हुजनि से बि पंहिंजो अघु घटि न कनि। ऐं ॿिए पासे जेका MQM अथव, MQM जा दोस्तो तव्हां केॾा मुड़ुस माण्हू हुयोसि असांखे ख़बर आहे। जेकॾहिं मुड़ुस माण्हू हुजो आहे त लंडन भॼी वञी कोन वेही रहो आहे। ऐं मुड़ुस माण्हू हुजो आहे त घरनि जे छितनि तां लिकी ग़ज़ाला बतूल सिद्दीक़ी ते गोली करण लयो आहे। जंहिं ग़ज़ाला बतूल सिद्दीक़ी घर जी छित ते हलंदड़ गोलीअ लाइ उन ऐसे चोगा पिस्तल खसे उन ते जवाबी फायर करण, इहा हुई असांजी नियाणी ऐं हू तबियत याफ़्ता दहशतगर्द। चवंदा आहिनि कुती कोरेजन जी रहे राउजन पए बाउजन। वेठा सियासत कभी कराची जी, वेठा आहिनि लंडन में, कराची में अचनि, कराची एयरपोर्ट जो नालो ॿुधनि था, अवाम जूं शलवारूं पीलियूं थियूं वञनि। तव्हां चओ था न त कराची तव्हांजे बाबे जी आहे ऐं ईंदो गोलियूं हलाईंदासीं। आउं मीरपुर ख़ासि जी हिन रैली मां हिननि माण्हुनि जे साम्हूं अल्ताफ़ हुसैन साहब तोखे ॿुधायां थो 15 जुलाई ते वरी कराची ईंदासीं ऐं वरी कराची जे रस्तनि ते वेंदासीं।
सहमी में आयो तव्हां ॾिसो ॿियनि पार्टियुनि जा लीडर शहीद थींदा आहिनि, ॿियनि पार्टियुनि जा कारकुन मरंदा आहिनि, कहिड़े ॻाल्हि ते मरंदा आहिनि? कॾहिं गौर कयो अथव? सिंध में 50 माण्हू ॿेड़ी हूंदी थियण सां मरी वेंदा आहिनि, भोजा जो जहाज कल्टी थींदो आहे, एयर ब्लू कल्टी थींदो आहे, 50 माण्हू मरी वेंदा आहिनि। सिंध में ॿेड़ी हूंदी थींदी आहे, 50 माण्हू मरी वेंदा आहिनि। हज़ारे माण्हू बोॾनि में मारे छॾियूं। ॿिया सिंध जा माण्हू कहिड़ी ॻाल्हि ते मारे? प्लाट ते कब्ज़ो, प्लाट ते ॿियनि धुरनि जो जहिड़ो हिकिड़ो मरी वेंदो आहे, मेंह जे वाड़े ते जहिड़ो माण्हू मरी वेंदो आहे। ज़मीन जे अधे एकड़ मुआवज़े जी ज़मीन मुंहिंजी आहे, मुआवज़े जी ॿी थी आहे, माण्हू मरी वेंदा आहिनि। अवामी तहरीक जो माण्हू कॾहिं मुआवज़े जी ज़मीन, प्लाट, स्टाटरी ते कब्ज़े, वछ जे सौदे, भत्ते, गुंडागर्दी में मरंदे ॾिठो अथव? अवामी तहरीक जो आशिक जुण जो शहीद थींदो आहे तइलीम लाइ, नवाज़ कंदराणी शहीद थींदो आहे इंसाफ़ लाइ, ऐं ग़ज़ाला बतूल शहादत खणी मुहाजिर सूबे जी साज़िश खे हमेशह हमेशह लाइ दफ़न करे छॾींदी आहे। इहा आहे अवामी तहरीक। तंहिंजे करे ॾिसो त कहिड़ो माण्हू कहिड़े वॾे कम सां आहे ऐं कहिड़ा माण्हू कहिड़नि ख़सीस टके ठीपे सॼे कमनि में लॻल आहिनि। अल्ताफ़ हुसैन साहब कैसे ॿुधायूं था त ॾिसो ॿियनि माण्हुनि जा बचा ऐं न्याणियूं शहीद थियनि हा, हिन तव्हांजे भाउ आयाज़ लतीफ़ पुली जे ते जे गोलियूं वसाए वियूं, इहे वसन हा रोज़ राड़ो करे वञी तॾनि ते विहनि हा, टीजे ते दुआऊं ऐं ख़तमा था पढ़नि हा। पर अवामी तहरीक 22 मई ते जॾहिं हमलो थियो उन बंदर रोड तां एमए जुना रोड तां ॿिए ॾींहुं 23 मई ते सॼे सिंध में अवामी तहरीक हड़ताल जी काल ॾिनी ऐं के उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउ जो वार लंघो न थियो। ऐं तव्हां ॾिसो त पोइ जॾहिं लाड़काने में समुझो माण्हुनि जो ऐं ठटे में समुझो ऐं ही जेको मीरपुर ख़ासि में माण्हुनि जा हुजूम में समुझ आहे ऐं चंदोला यार, शहदादपुर ऐं कंदकोट, मिठी, दादू, कोटड़ी, मटियारी, ही जेको माण्हुनि जो तूफ़ान आहे, जेको रेलियुनि जो अंबो आहे, जेको खोटकी पियो वञे, जेको जेकबाबाद पियो वञे, जेको पोइ बदीन वेंदो, जेको कराची वेंदो, लाहौर ऐं इस्लामाबाद वेंदो। अल्ताफ़ हुसैन साहब अॼु हिन रैली जे प्लेटफॉर्म तां जेकॾहिं तव्हां भाउ बणिजी रहियो त तव्हांखे ॿुधायां थो त उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाउ आहिनि। उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजे पंहिंजे जिस्म जो हिसो आहिनि। उर्दू ॻाल्हाईंदड़नि सां असीं ओतिरो ई प्यार कयूं था जेतिरो असीं के सिंधी ॼाए सां कयूं था। जेकॾहिं हू पुरअमन आहे, हू जमूरत पसंदि आहे, हू पंहिंजे रोज़गार में ऐं पंहिंजे बचनि जे पूत में लॻो पियो आहे, असांजो भाउ आहे। ऐं आउं तव्हांजे ज़रिए इहो ॿुधायां थो त असां सिंध जे पंजाबी सेटलर्स ऐं पंजाबी भाउरनि खे पंहिंजो भाउ सम्झूं था, पश्तूननि खे पंहिंजो भाउ सम्झूं था, सराइकिन खे सम्झूं था। बलोच त हुई असांजा भाउर आहिनि, असांजे जिस्म जो हिसो आहिनि। पर जेकॾहिं कंहिंजे मग़ज़ में मगी आहे, कंहिंजे दिमाग़ में इहो खनास आहे त असीं सिंध विराए छॾींदासीं, असीं कराची खां ज़ुल्फ़कार आबाद ताईं सिंध जो बेल्ट खणी वेंदासीं, त पोइ ॿुधी छॾियो दहशतगर्दनि जा सरवाणो ॿुधी छॾियो। सिंध जे माण्हू, सिंध जे कंहिं बि बादशाह, सिंध जे कंहिं बि क़ौमी कारकुन, सिंध जे कंहिं बि सियासी लीडर मुक़ाबले खां सवाइ शिकस्त न मञी। पोइ मुक़ाबलो थींदो, पोइ या तव्हीं असांजे पेट में या असीं तव्हांजे पेट में, पोइ या तव्हां रहंदव या असीं रहंदासीं। पोइ फ़ैसिलो थींदो ऐं पोइ फ़ैसिलो थींदो ऐं पोइ फ़ैसिले में ॾिसो त चिटियल निशान ते केरु वेठो आहे, केरु आहे जेको सवलो टारगेट आहे, ऐं केरु आहिनि जेके लखे एकड़नि ते पहाड़नि, थाणे भूला खान ऐं कारूंजर जे पहाड़नि ऐं कंदकोट जे किनारनि खां वठी ठठे ऐं केटी बंदर जे वारियासे ताईं पकड़ियल आहिनि। सिंधियुनि खे ॻोल्हे मारण लाइ 5 करोड़ माण्हू छॾाईंदो, तॾहिं पोइ केटी बंदर जे अॻियां केरु घोड़े में वेठो हूंदो, समुंड में पियो जोड़ीअ में ज़मीन पियो खेड़ींदो, जो नंगर पारकर में पियो हलंदो। सिंधी ॻोल्हे ॻोल्हे मारण लाइ 100 साल लॻंदो। दहशत हिकिड़े हंधि वेठा आहिनि, जेकॾहिं रुॻो 500 सिंधी विया त हर हाणे दहशतगर्दनि खे नीस्तो नाबूद करे छॾींदा।
क़ानून में प्यार के करे सिंध के माण्हुनि खे कंट्रोल कयो वेठी आहे। अवामी तहरीक खे पूर न कयो जो अवामी तहरीक को ॿियो गस वठे। इहो पैगाम आहे मुंहिंजो कराची जे दहशतगर्दनि लाइ ऐं मुंहिंजो सवाल आहे पाकिस्तान जी अदालत मोहम्मद चौधरी साहब ग़ज़ाला बतूल सिद्दीकी ऐं सिंधी नियाणियूं सवाल पे पुछनि त ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जी पार्टी हुई संजाणी तइ जे अदलिया जी आज़ादी लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। मुशीर आलम साहब जॾहिं तव्हांखे दहशतगर्दनि कराची हाईकोर्ट में बंदि कयो हो त तव्हांजी आज़ादीअ लाइ सिंधियाणी तहरीक असांजो क़ाइद रसूल बख्श पली जो आयो हो। अॼु उहे तव्हां खां पुछनि पिया त रूए ज़मीन जे समूरनि मसइलनि ते सुओ मोटो एक्शन वठंदड़ पाकिस्तान जूं अदालतूं छो नथियूं एमक्यूएम जे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कनि? ऐं क्यानी साहब सिंध जा माण्हू सवाल पिया पुछनि अशफाक परवेज़ क्यानी साहब त छा सिंध जो सिपाही फ़क़ति सियाचिन में ऐं बलोचिस्तान में पख्तूनख्वा जे बॉर्डर्स ते मरण लाइ सिंधी सिपाही हूंदो या को सिंधी ब्रिगेडियर थींदो ऐं को सिंधी मेजर जनरल थींदो ऐं लेफ्टिनेंट जनरल थींदो ऐं फुल 5 स्टार जनरल थींदो ऐं नेवल हेड थींदो ऐं एयर मार्शल ऐं एयर चीफ थींदो? सिंध जा माण्हू रुगो सिपाही मारण में ख़ुशि कोन थींदा त असांजे ॻोठ बचू आले पुट जो ॻोठ फलाणे कंदकोट जे ॿपड़ जो ॻोठ फलाणे ओगाई जो सिपाही मरी वियो। सिपाही बि असांजा आहिनि, उहे बि असांजो हिसो आहिनि। पर असांखे होटलुनि ते रुगो बेड़ा कोन खपनि, असांखे होटलुनि जे दख़ल ते वेठल मालिक बि खपे। असांखे सिपाहियुनि सां गॾु पाकिस्तानी फ़ौज में सिंधी जनरल खपनि, उन्हनि खे वारो ॾियो। इलाही वक़्तु थी वियो आहे, आउं तव्हां सभिनी खे इहा अपील कंदुसि त पंहिंजे सिफ़ुनि खे दुरुस्त कयो, फ़ैसिलो कयो त हेठियनि तबक़नि जा सिंधी ग़रीब हारी मिसकीन पोरियत मज़ूर सिंधी हुकुमरानी करे सघनि था ऐं वॾेरनि खां बहितर हुकुमरानी करे सघनि था। उनजे करे मैदान में लहो ऐं मैदान में लहण जो हक़ अदा कयो। 15 जुलाई ते कराची अचो, लाहौर हलो, इस्लामाबाद हलो ऐं जॾहिं इलेक्शन अचे तॾहिं सिंध जे हक़ीक़ी नुमाइंदा क़ौम परस्तनि खे साफ़ दामन आम रिटायर्ड मास्तरनि खे सरकारी मुलाज़िमनि खे आम शरीफ़ साफ़ ऐं वापारियुनि खे वोट ॾियो। पंहिंजे सिफ़ुनि मां माण्हू पैदा कयो, रुगो वॾेरनि जे पोयां न हलो, रुगो ताड़ियूं न वॼायो, बिजा तीर बिजा न कयो। उहो तीर जेको बिजा तीर बिजा कंदो हो सो चिन बलोचन लिखियो, उहो तीर उन्हनि जे छातियुनि ते वरसियो आहे। उहो तीर जंहिं तव्हां वोट ॾिना उन तीर तव्हांजे सीरनि खे चाक कयो आहे। उहो तीर ग़ज़ाला बतूल सिद्दीकी ते हलियो आहे, उहो सिंध जे बचड़नि ते थो हले। तंहिंजे करे अचो सिंध वासियो, अचो त पीपल्स पार्टी खे ऐं वॾेरनि खे इहो पैगाम ॾियो, अचो खेनि इहो पैगाम ॾियो त हाणे सिंधी मैदान में लॻा। हाणे सिंध जा बचड़ा, सिंध जूं नियाणियूं, ही भेनरूं मैदान में लहंदियूं ऐं मैदान में लहण जो हक़ अदा कंदियूं ऐं रुगो पीपल्स पार्टी जे काफ़िलनि वांगुरु ताड़ी तारा न गोलियूं खाइबियूं ऐं रुगो गोलियूं खाइबियूं कोन। हाणे जे गोलियूं हलंदियूं त गोलियुनि जे जवाब में गोलियूं हलंदियूं ऐं काफ़िलनि ते गोलियूं वसंदियूं। तंहिंजे करे अचबो त जिगर शेर जो धारे अचबो। जीअं ग़ज़ाला हुई, जीअं सतार हो, जीअं हवा बायतार गोलियूं खाइण खां पोइ वरी ठटे रेलीअ जे विच में बीठी हुई ऐं जीअं जत नौजवान बीठा हुआ ऐं जीअं सतार उन्हनि जा पुट पीउ जे शहादत खां पोइ वरी रेलीअ जे कमांड कंदे ठटे जे शहरनि में रस्तनि ते गश्त करे रहिया हुआ। अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव ऐं राकास खे मारे अचबो, हर हाल में अंजाम खे पाड़े अचबो। जे झंग कंदो तंग, इहो दहशतगर्दनि वारो जे झंग कंदो तंग त